कमीशन चूंड जे लाइ पोस्टल बैलेट पेपर जी फराहमी वारो अमल शुरू करे छॾियो। पोस्टल बैलेट पेपर सां अहल माण्हू 22 जनवरी ताईं पंहिंजो वोट कास्ट करण वारो अमल मुकमल कंदा। पोस्टल बैलेट पेपर जे लाइ दरख़्वास्त फार्म इलेक्शन कमीशन जी वेबसाइट तां डाउनलोड करे सघिजे थो। पोस्टल बैलेट पेपर हासिल करण ते वोटर पंहिंजो वोट मुक़रर वक़्त मुताबिक़ डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर खे माणी सघंदो। पाकिस्तान क्रिकेट टीम के अगूणे कप्तान शोएब मलिक पाकिस्तानी अदाकारा सना जावेद सां शादी करे छॾी। जोड़ी पारां सोशल मीडिया ते शादी जूं तस्वीरूं शेयर कयूं वयूं। ख़ानदानी ज़रियनि पारां बि शादी जी तस्दीक। शोएब मलिक जी अगूणी घरवारी सानिया मिर्ज़ा आगई अलहदगीअ जो इशारो ॾेई छॾियो हो। सानिया मिर्ज़ा सोशल मीडिया ते पोस्ट शेयर कंदे चयो हो त 28 सालनि खां शोएब सां को वास्तो नाहे। शादी ऐं तलाक इंतहाई मुश्किल फ़ैसिलो आहे। नून लीग जे अखबार मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त मुल्क जे समूरनि मसइलनि जे हल वारो फॉर्मूलो सिर्फ़ नवाज़ शरीफ़ वटि आहे। लाहौर जी दहशतगर्दी तोड़ अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त असां अदालती पेशूं उन करे भोगी रहिया आहियूं जो असांखे ख़बर आहे त समूरा केस कूड़ा आहिनि। हिकु शख़्स आहे जेको अदालतनि खे जवाबु नथो ॾियणु चाहे। जिन लॉक बाश जिना हाउस ते हमलो कयो उन्हनि वरी ॿियनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया। जिन लाडले खे आंदो उहे बि उन जी क़ीमत अदा करे रहिया आहिनि। कराची शहर गदलान में दुनिया में पहिरें नंबर ते अची वियो। एयर इंडेक्स क्वालिटी 241 सैकड़ो रिकॉर्ड। कराची जे हवा में निमी 67 सैकड़ो रिकॉर्ड हवाऊं उत्तर ओभर खां 8 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हली रहियूं आहिनि। कराची जी हवा जो मयार मुसलसल ख़राब। मौसमियात खाते मूजिबि शहर में कुझु ॾींहंनि ताईं बरसात जो इम्कान नाहे। मुख़्तलिफ़ शहरनि मां ग़ैर क़ानूनी तौर तरसल अफ़गानी जी वापसी वारो अमल जारी। सरकारी अंक नखरनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं वधीक 554 अफ़गाननि खे पंहिंजे ॾे रवानो कयो वियो, जिन में 153 मर्द, 114 औरतूं ऐं 287 ॿार शामिल। हेल ताईं 4,71,553 अफ़गाननि खे वापसि पंहिंजे ॾे रवानो कयो वियो। कराची समेत मुल्क जे अक्सर शहरनि में ग़ैर क़ानूनी तौर तरसल अफ़गाननि जो अञा बि वॾो अंग मौजूदु। तूरखुम सरहदी गुज़रगाहनि ते वापारी सरगर्मियूं अॼु 8 ॾींहं बि मुअतल। सरहद जे ॿिन्ही पासनि खां हज़ारे कार्गो गाॾियूं फासी पयूं। कस्टम इख़्तियारनि जो चवणु आहे त कार्गो गाॾियुनि जे ड्राइवरनि जे लाइ पासपोर्ट ऐं वीज़ा जी शर्त गुज़िरियल साल वफ़ाक़ी सरकार लागू कई हुई। 8 ॾींहं अॻु पॉलिसी ते अमल शुरू थी वियो त वापारी सरगर्मियूं मुअतल कयूं वयूं, जंहिं सबबि हज़ारे कार्गो गाॾियूं फाथल आहिनि। घोटकी भरिसां साबंद ऐं सुधराणी तकरार तां हथियारबंदनि जे हमले में 5 ॼणा बाची विया, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ मस्कत साबंद में हथियारबंदनि घर ते हमलो करे 5 ॼणनि खे क़तल करे छॾियो। फायरिंग में 4 ॼणा ज़ख़्मी। बाची विलनि में हबीबुल्ला, शेर मोहम्मद अरबेलो ऐं अमीर बख्श ऐं ॿिया शामिल। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त धुरेन में हलंदड़ पुराणी तकरार तां हथियारबंदनि हमलो कयो। लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े में ऑपरेशन जारी आहे। धुरिन विच में हलंदड़ तकरार तां हेल ताईं 15 माण्हू मारिजी चुका। मीरपुर माथेलो भरिसां मेले तां वापसि मोटंदड़ 3 नौजवान मुबैना तौर अगवा। संदन मोटरसाइकिलूं लावारिस हालत में हथ। ॻोठ सां मल्हण वासी आसिफ अली, कदीर अहमद ऐं इदरीस खे हथियारबंदनि अगवा करे विया। टिन्ही नौजवाननि जे अगवा बाद वारसनि पेरो खणी कचे तरफ़ रवाना। पुलिस जो चवणु आहे त टिन्ही जवाबदारनि जे अगवा जो इतला मिलियो आहे। खेनि बाज़ियाब करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। बदीन भरिसां तेज़ रफ़्तार सुजुकी जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत समेत 2 ॼणा फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। थरकोट रोड ते हादसे में औरत मरीमला ऐं उर्स मलात ॾिठी फौत थी पिया। हादसे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
इसराइल जी ओलह पटीअ में भी बमबारी तोलकम कैंप मुकम्मल तौर ते तबाह रस्ता इमारतूं ऐं गाॾियूं तबाह थी वियूं पाणी फिसडी ऐं सेवरेज जो निज़ाम डांवाडोल 7 अक्टूबर खां हेल ताईं ओलह पटीअ में 396 फ़लस्तीनी शहीद ऐं 3000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका इसराइली फ़ौजी फायरिंग सबबि फ़लस्तीन ॼाओ अमरीकी शहरी शहीद अमरीका तरफ़ां ॻणतीअ जो इज़हार अमरीकी क़ौमी सलामती बाबति तर्जमान जॉन ग्रेबी जो चवणु आहे त सदर बाइडन इसराइली वज़ीर आज़म सां मामले ते ॻाल्हायो आहे।